आवाम महंगाई खे मुंहुं ॾियण लाइ तयारी करे छॾे। मिनी बजट अॼु क़ौमी असेंबली में पेश कई वेंदी। मोबाइल फोन्स, स्टेशनरी, दॿनि वारो खाधो, खुराक जूं शयूं ऐं मेकअप जे सामान समेत सवे शयूं महांगियूं थियण जो इम्कान। लग्ज़री शयुनि ऐं इंपोर्टेड कयल गाॾियुनि ते इज़ाफ़ी टैक्स लॻंदो। वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम में 200 अरब रुपयनि जी कटौती जो इम्कान। स्टेट बैंक तरमीमी बिल बि पेश थींदो। वफ़ाक़ी काबीना अॼु मिनी बजट जी मंज़ूरी ॾींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो ख़ासि इजलास अॼु थींदो। वज़ीर आज़म इत्तेहादी पार्टियुनि जे पार्लियामेनी अॻवाननि जो बि इजलास अॼु सुॾाए वरितो। PTI जे पार्लियामेनी पार्टीअ जो इजलास पिणु थींदो। इजलास में फाइनेंस तरमीमी बिल ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त मिनी बजट ते न इत्तेहादी जमायतनि खे ई न हुकूमती मेंबरनि खे बि एतिराज़ आहे। गडियल मुखालिफ़ धुर मिनी बजट खे रद्द करे छॾियो। स्टेट बैंक जे ख़ुदमुख्तियारीअ वारा क़दम बि रद्द। जारी कयल पधिराई में मिनी बजट अवाम ख़िलाफ़ माशी दहशतगर्दी करार। गडियल अपोज़िशन अॻवाननि जो चवणु आहे त मिनी बजट खे रोकण लाइ पूरी क़ुवत इस्तेमाल कई वेंदी। कराची में एंटी करप्शन खाते जी कार्रवाई। नस्ला टावर केस में KDA जो डायरेक्टर जनरल आसिफ अली मेमण, एडिशनल डायरेक्टर इंडस्ट्री आतिफ लांबा ऐं KDA रिकवरीज़ में मुक़रर शेख फिरोज़ गिरफ़्तार। केस दाख़िल। जवाबदारनि ते गुलशन जोहर ब्लॉक 2 ऐं 16 कोरंगी में ज़मीनुनि में फेरफार जो इल्ज़ाम। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 3 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC पारां वधीक 482 नवनि केसनि जी तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 50,662 टेस्टूं कयूं वयूं। फौतियुनि जो मजमूई अंग 28,921। मुतासिरनि जो मजमूई तादाद 12,94,861 थी वियो। हाकारी केसनि जी शरह 0.95% रही। दुनिया में कोरोना सबब हिक ॾींहुं अंदर 7,000 खां वधीक मरीज़ फोत। 15,94,000 खां वधीक केस रिपोर्ट। अमेरिका में 4,65,000, बर्तानिया में 1,83,000 ऐं फ्रांस में 2,08,000 खां वधीक कोरोना केस रिकॉर्ड। इटली में 98,000, स्पेन में 1 लख खां वधीक माण्हू आलमी वबा में वकोड़जी विया। दुनिया में कोरोना केसनि जी सुनामी अचण वारी आहे। सिहत जे आलमी इदारे ख़बरदार करे छॾियो। तदोरुस एडोनाम जो चवणु आहे त कोरोना जी नई लहर सिहत जे सिरिश्ते खे तबाही जे कंधीअ ते पहुचाईंदी। कुझु अमीरी मुल्कनि तरफ़ां वैक्सीन ज़ख़ीरो करण सबबि कोरोना जे नई क़िस्म खे उभरण जो मौक़ो मिलियो। वालर कश्मीर में भारतीय रियासती दहशतगर्दी जारी। वधीक 3 कश्मीरी शहीद। इस्लामाबाद ज़िले में सिक्योरिटी फोर्सेस सर्च ऑपरेशन जी आड़ में 3 कश्मीरी नौजवाननि खे शहीद करे छॾियो। 2 ॾींहनि दौरान शहीद थियल नौजवाननि जो अंग 6 थी वियो। चक भरसां ॻोठाणो क़त्ल। ॻोठ मोहम्मद इब्राहिम जतोई भरसां घर पंहिंजा में अणसुञातल हथियार बंदन हथां 55 वरियनि जो घणो सईद खानानी जतोई क़त्ल थी वियो आहे। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।
नऊं देरो भरसा पुराने तकरार तां हिकु ॼणो क़तल ॻोठ हिम्मत शेख में हथियारबंद घर ते हमलो करे फायरिंग करण बाद फरार थी विया। गोलियूं लॻण सबब घर धणी मेहर शेख मरणगी थी वियो, जेको चाणका अस्पताल में फोत थी वियो। वारसनि मूजिब मींहं जी चोरी तां 5 सालनि खां नारेजन ऐं शेखनि सां तकरार हलंदड़ आहे। जाबदारनि अॻ में बि संदनि 2 माण्हुनि खे क़तल कयो हो। अमेरिका अफ़गान औरतुनि जे हक़नि जे दिफ़ा लाइ अफ़गान ॼाई अमेरिकी स्कॉलर रीना एमरी खे ख़ासि नुमाइंदो मुक़ररु करे छॾियो। अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जो चवणु आहे त रीना एमरी संजीदा मसइलनि ते खेसि ऐं सदर जो बाइडन जे इंतिज़ामिया जे ॿियनि उहिदेदारनि खे आगाह कंदी। हीअ हेडलाइन्स वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।